अॼु को सखी जाम इनामुल्ला खान महेसर साईं बाबा जो अॼु को ख़ैर महबूब जो मीलाद उर्स शरीफ़ अॼु को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा ओ मौला नबी सरदार जी आमद जो वास्तो थिए चादरे ततहीर जो वास्तो थिए जाम इनामुल्ला खान महेसर साईं खे क़यामत ताईं हर मोड़ ते कामयाबी फतेह इज़त अता फरमा साईं जे रोज़ी में बरकतूं ॾे इज़त सेहत में बरकतूं ॾे साईं जे पुटनि खे पढ़ाई में कामयाबी ॾे सोहेल साईं खे साईं जे ॿारनि खे ऐं जाम साईं जे असांजे अम्मा मिठी खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा जाम इनामुल्ला साईं जे जेके बि दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि ओ मौला उहे पूरियूं फरमा ओ मौला तोखे वास्तो वा इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना सलामुल्लाह अलैहा जो किबला साईं सैयद तारिक हुसैन शाह बाबा साईं जे जेके बि दिलनि में जाइज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा जंहिं साईं जे मसइले जे करे कॾहिं कॾहिं परेशान थींदा आहिनि उहो हल थी वञे सो मौला अम्मा मासूम बीबी सकीना जे सदके साईं खे हर मोड़ ते कामयाबी फतेह इज़त ॾे ऐं हिननि जा सॼण साम्हूं करनि जे दुश्मन खे निस्तो नाबूद बणा साईं सुहेल अहमद सियाल साईं खे रोज़ी में ज़ाहिरी गैबी गंज ऐं बचड़नि खे साईं जे बचड़नि खे वॾी हयाती अता फरमा साईं गुलाम मोहम्मद सियाल साईं खे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा सजाद अली सियाल साईं के मौजिज़े सां नौकरी रोज़ी अता फरमा साईं बाबर बाबा चिश्ती साईं के साईं जे बचड़नि के ओ मौला अली अकबर जो वास्तो थी क़यामत ताईं आबाद फरमा गुलाम शबीर अब्बासी साईं के साईं जे बचड़नि के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा बाबा साईं दीदार अहमद सियाल साईं मोहम्मद बिलावल सियाल के सेहत ॾे ऐं हिननि खे पढ़ाई में कामयाबी अता फरमा सोहेल अहमद महेसर साईं ऐं जेके बि महेसर हिन दुआ में आहिनि नबी साईं जो वास्तो थी सभिनी जा क़यामत ताईं वेड़ा ई वसंदा रहनि सभिनी जा बेड़ा पार फरमा साईं मुजीब साईं बाबा साईं के साईं जे बचड़नि खे आबाद फरमा बाबा साबिर अली पणियो साईं जा गुलजार फुलपोटलो अल्लाह यार साईं जा बच्चा घर आबाद फरमा जुमले सां सभिनी जो अॼु बेड़ो तार ओ मौला सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि हर शिया मोमिन सुन्नी मोमिन जे घर सलवातूं थियनि इहा दुआ क़बूल फरमा असांजे वतन खे वतन जी पाक फ़ौज खे क़यामत ताईं आबाद फरमा ऐं अॼु के सलवात जो सवाब साईं मरहूम शमसुद्दीन मेमून साईं जे रूह खे बि पेश कयोसीं डॉक्टर सईद गनी महेसर साईं जा बेड़ा पार फरमा ऐं ॿियो साईं जंहिंजे लाइ दुआ चवनि था इल्ताफ़ साईं के टगो साईं के उनजे बचड़नि खे क़यामत ताईं आबाद फरमा मुंहिंजी असां सभिनी जी मदद फरमा इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे